बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्री राधावर कृष्ण चंद्र की, श्री गोपी वल्लभ भगवान की, श्री प्रेमावतार भगवान की। श्लोकर्णो ब्रज वनो कसा व्यक्ति रंग ते व्रजीन हंत्र्यलम विश्वमंगलम। त्यज मनाक्षन स्पृहात्मना स्वजन हृद्रजायन् निषूदनम्। स्वजन हृद्रजायन् निषूदनम्। गोपियों चवंतियूं प्यारा, तुंजी ही अभिव्यक्ति ब्रिज बनवासिन जे सभिनी दुखन खे ताप खे नष्ट करण वाली आहे ऐं सॼे विश्व जो संसार जो पूरो पूरो मंगल करण जे लाइ आहे। अभिव्यक्ति याने जेको तूं प्रकट थी आयो आहे, प्रभु तूं जो अवतार वठी आयो आहे। ईअं त हरि व्यापक सर्वत्र समान आहे, भगवान काथे न आहे, भगवान तो सभिनी में आहे। अरे जेको रावण युद्ध तो करे राम जी सां, उन रावण में भी तो राम जी आहिनि, कंस में भी तो श्री कृष्ण वेठा आहिनि। चओ हरे राम। पर अरे वो तो कृष्ण सां लड़ाई तो करे, वो तो राम जी सां युद्ध तो करे। इन करे जेको प्रेम करुणा अपनापन आनंद सदगति जेकी सरलता सगुन साकार जी साक्षात प्रत्यक्ष लीलाउनि मां प्रेम मां मिलंदी आहे, उहा ईअं नथी मिली सघे। ईअं त भगवान डोंगरे जी महाराजन चवनि था, निरंकार रूप में भगवान जेके आहिनि उहे त उन कसाईअ में बि आहिनि जेको जानवर खे कटे थो, ऐं उन जानवर में बि आहिनि जेको कटिजे थो पियो। भगवान कंहिंमें न आहे। निर्गुण निरंकार रूप में तो भगवान सभिनि में, जल थल कण कण में। लेकिन जॾहिं भगवान जो प्रेम वधी वेंदो आहे, अपनापन वधी वेंदो आहे, भक्तनि जे बिना ईअं रही न सघंदा आहिनि। जीअं माता विछड़ियल पंहिंजे ॿार जे बिना न रही सघे, ॿार माता जे बिना न रही सघे, त सगुन साकार प्रेम जो अवतार वठी श्री कृष्ण चंद्र प्रकट थिया। उनखे गोपिन चवनि थियूं कि तव्हांजी हीअ अभिव्यक्ति, तव्हांजो प्रकट थियणु, तव्हांजो अवतार वठणु, तव्हांजी लीलाऊं करणु, आहा प्रेम जी लीलाऊं, माखन चोरी गिरिराज धरण, असुर उद्धार ऐं हे रास महारास, वरी उन में तव्हां हीअ विरह जी लीला कई आहे। हरे राम। सच पुछो, अगरि इहा विरह जी लीला न थिया त असांखे आनंद काॾो मिले? गोपिन जी प्रेम जी अभिव्यक्ति यानी उन्हनि जो प्रेम असांखे कीअं पतो पए, त इन में बि त कृपा आहे। चओ हरे राम। तॾहिं त गोपियूं चवनि थियूं, सॼे सृष्टिअ जो उद्धार करण वारा आहियो तव्हां, सभिनि खे प्रेम आनंद ॾियण वारा आहियो, ऐं ख़ासि करे जेके तव्हां सां जुड़ियल आहिनि भक्त आहिनि, ब्रिज बनवासी, उन्हनि जा त सभु दुख ताप तव्हां नष्ट करण वारा आहियो, सॼे संसार जो मंगल करण वारा आहियो। हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। ब्रजवास हिकिड़ो थींदो तो वृंदावन में रहण, लेकिन ॿियो हिकिड़ो वॾो ब्रजवास तो कि मन असांजो भगवान में लॻी वञे, कथाउनि में लॻी वञे, उहो त असली ब्रजवास आहे। थी तो सघे वृंदावन में रही करे भी असांजो ध्यानु भगवान जे भजन भक्ति में न हुजे, हेॾे होॾे हली वञे, लेकिन अगर असां भगवान जी लीला में खोयल आयूं, भगवान जे कथा में रस तो अचे, आनंद तो अचे, कीर्तन में भक्ति में कथा में, त दुनिया जे कंहिं भी कोने में तव्हां न वेठा आहियो, वृंदावन में ही वेठा आहियो। एॾी कृपाए भक्ति जी शक्ति आहे। चओ हरे राम। गुरुवार तव्हां ॿुधो कि हर मनुष्य जी समस्या है क्या करे भगवान में मन
लगता नहीं। ऐं गोपियुनि जी समस्या आहे, बलहार वञो। गोपियूं छा थी चवनि, क्या करें श्री कृष्ण से मन हटता नहीं। आहा, केॾो फ़र्क़ु आहे, केॾो फ़र्क़ु आहे। ॾिसो त काथे धरती काथे आसमान। हरे कृष्ण, एॾो फ़र्क़ु आहे असां में, केॾो प्रेम उनजो ऊंचे दर्जे जो आहे। गोपी चवनि थियूं त गोविंद, असांजो हृदय तुंहिंजे लाइ लालसा सां भरिजी रहियो आहे। असांजे हिकु हिकु शब्द में, मात्रा में मानो गोपियुनि जी वाणी, हिकु हिकु असांजे रोम रोम में तुंहिंजे दर्शन जी प्यास आहे, तुंहिंजे लाइ पुकार है कि तूं देर न कर प्रभु, हली अच। कुझु थोरी सी अहिड़ी दवा ॾेई छॾ जेकी तुंहिंजे भक्तनि जे हृदय जे रोग खे पूरी तरह सां नष्ट करे छॾे। भक्तनि जो रोग कहिड़ो आहे भाई? बीपी शुगर? न न न, सदा शुखर। भक्तनि जो कहिड़ो रोग आहे? कृष्ण दर्शन लालसा। भगवान जे बिना रही नथा सघनि, रोअनि था, हाहाकार था कनि, करुण क्रंदन था कनि, पुकार था कनि, अखियुनि मां प्रेम जा लुड़क था वहनि। काई शइ नथी वणे, सुबुह खां भोजन न कयो अथऊं, भोजन यादि ई कोन्हे, बुख जी ॻाल्हि केरु करे। जल न मिलियो आहे, कंठ सुकियो आहे, पर होश ई कोन्हे कि मां जल बि न पीतो आहे। इहो चइबो आहे प्रेम। बुधो न, भूख लगती नहीं, प्यास लगती नहीं, हूं मैं जिंदा मगर सांस चलती नहीं, दर्द ऐसा मिला कि मजा आ गया, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया, मेरी आंखों से सारा जहां खो गया। प्रेम में अहिड़ी पीड़ा मौज वारी, आनंद वारी कि संसार जा दुख ही भुलिजी था वञनि। अरे बुख प्यास, सर्दी गर्मी, मान अपमान, अरे परवाह ई कोन्हे, हिन जी ॻाल्हि केरु करे। इन्हनि जी तरफ़ त ख़्याल ई नथो वञे। चओ जय श्री कृष्ण। केॾी बढ़िया ॻाल्हि आहे कि अहिड़ो विरह जो दुख त शल सभिनि खे लॻे। पर गोपियूं चवनि थियूं, हे कृष्ण, तुंहिंजी विरह सठी नथी वञे, अहिड़ी काई दवा ॾे पंहिंजे भक्तनि जे लाइ जेके तुंहिंजा बीमार आहिनि, तुंहिंजा जेके दीवाना आहिनि, तुंहिंजे बिना रही नथा सघनि, तोसां जिन प्रेम कयो आहे, तुंहिंजा पंहिंजा भक्त, कि उन्हनि जे दिल जी बीमारी ख़तम थी वञे, उन्हनि जे हृदय जो रोग नष्ट थी वञे, कि तुंहिंजो दर्शन थी वञे, कि तूं तुरंत हली अच, देर न कर ऐं असांखे दर्शन ॾेई परम आनंदित कर। हाणे 19 श्लोक सात संगत जी, इहो संत चवंदा आहिनि कि साक्षात श्री राधा रानी उच्चारण कयो आहे। अचो प्यार सां श्रवण कयो। यते सुजात चरणाम्बुरूहं स्तनेषु भीताशने प्रियदधीमहि कर्कशेषु तेनाटवीमटसी तद व्यथते न किंस्वित् कुर्पादिभिर्भ्रमति धीर भव दायुषानः। राधा रानी श्यामा जी चवनि थियूं भगवान कृष्ण खे त तुंहिंजा चरण कमल खां बि सुकुमार आहिनि। चरण कमल, लेकिन कमल वांगुरु चया वेंदनि कि भगवान जे चरणनि जी तुलना कमल जे गुल सां कई वई आहे। ठीकु आहे, लेकिन राधा रानी चवनि थी कि न न, इहा ग़लति आहे, मानो, छो जो उन्हनि जा शब्द आहिनि। राधा रानी चई रही आहे त श्री कृष्ण हे परम प्रियतम, तुंहिंजा चरण कमल वांगुरु न आहिनि, तुम्हारे चरण कमल से भी सुकुमार हैं, कमल खां बि तुंहिंजा चरण कोमल आहिनि। कमल त उन जी अगरि तुलना कंदव त ॾाढो कठोर थी वेंदो। एॾा कठोर न आहिनि तव्हांजा चरण, कमल खां बि कोमल आहिनि। छाजे करे?
राधा जी पंहिंजो अनुभव थी ॿुधाइनि कि तव्हांजा चरण कमल जेॾी महिल असां हृदय ते धारण कंदी आहियूं, तव्हांजा चरण जेॾी महिल पंहिंजे हृदय ते स्पर्श कंदी आहियूं त ख़बर अथव असांखे कहिड़ो अनुभव थींदो आहे, कहिड़ो अनुभव थींदो आहे। कीअं लॻंदो आहे कि तव्हांजा चरण एॾा एॾा सुकुमार कोमल आहिनि कि असांजो हृदय उन खां बि कठोर आहे। असांजो वक्ष स्थल एॾो कठोर आहे कि असांजे छातीअ ते जीअं तव्हांजा चरण ईंदा हृदय ते, ईअं न थिए तव्हांजे चरणनि खे चोट लॻी वञे। चओ हरे राम। हाणे हृदय केॾो कोमल हूंदो आहे भाई। हाँ, चरण एॾा सुकुमार कि असां पंहिंजे हृदय ते रखूं त तव्हांजे चरणनि खे ईजाव न अचे, कष्ट न अचे, चोट न लॻी वञे। चओ हरे कृष्ण। इन करे तव्हांजा चरण असां पंहिंजे हृदय ते धीरे धीरे रखंदी आहियूं कि ठोकर न लॻी वञे तव्हांजे चरणनि खे, असांजे पीड़ा न थी वञे तव्हांखे। ढिजंदे ढिजंदे तव्हांजा चरण असां पंहिंजे दिलि ते रखंदी आहियूं ऐं उन्हनि चरण कमलनि सां, जेके कमल खां बि सुकोमल तव्हांजा चरण आहिनि, उहे ई चरण तव्हांजा राति जे समय हिन घोर जंगल में तव्हां लिकी लिकी करे भटकी रहिया हो। छो जो भॻवानु अंतर्धाम थी आहिनि। गोपियुनि खे विश्वास आहे विया त काॾे न आहिनि, उते ई जंगल में ई आहिनि, वृंदावन में ई आहिनि। लेकिन तव्हां भटकी रहिया हो हिन जंगल में, कंकड़ पत्थर आदि तव्हांजे चरणनि में जेॾी महिल लॻंदा ऐं तव्हांजी चरणनि में जेकी चोट लॻंदी, चोट सां जेकी पीड़ा थींदी, उहा त शरीर जी पीड़ा थी। लेकिन इहो सोचे करे असांजे दिलि में जेकी पीड़ा थी थिए, राधा रानी चए थी कि तव्हांजे चरणनि में कंकड़ पत्थर लॻी वञनि जंहिंसां तव्हांखे तकलीफ़ थींदी। इहा तकलीफ़ जॾहिं असां सोच वीचार करे रही आहियूं त सोचण सां, संभावना सां ई असां मूर्छित थी वञूं, असांखे चक्कर था अची वञनि। एॾो प्रेम कि भॻवान जे लाइ थोरो थोरो सो मामूली खां मामूली बि दर्द नथी सही सघनि गोपियूं। गोपियुनि खे त कुझु न थियो आहे, उहे त बढ़िया बीठियूं, उन्हनि जे चरणनि में त कंकड़ पत्थर न लॻा आहिनि। राधा रानी त ठीकु बीठी आहे, लेकिन उन्हनि जे लाइ इहो दुख वॾो आहे कि श्री कृष्ण जे चरणनि खे चोट लॻी त असांखे चक्कर था अची वञनि, असां अचेत थींदी थी वञूं, असांखे मूर्छा थी अचे। श्री कृष्ण श्याम सुंदर, हे प्राणनाथ, असांजो जीवन तव्हांजे लाइ आहे, असां तव्हांजे लाइ ई जी रही आहियूं, असां तव्हांजी आहियूं। ध्यानु ॾिजो केॾा सुंदर सूत्र ॿुधाइनि राधा रानी। श्री राधा जी चवनि थियूं, ॾिसो टे त संबोधन ॾिनई, श्री कृष्ण श्याम सुंदर प्राणनाथ। असांजा प्राण असांजा न आहिनि, तव्हां उन जा नाथ आहियो। शरीर में सभिनि खां वॾा प्राण थींदा आहिनि, प्राण न हलिया त पूरो शरीर बेकार। लेकिन गोपी चवनि थियूं कि असांजे प्राणनि जा नाथ तव्हां आहियो। तव्हां श्याम बि आहियो, सुंदर बि आहियो, सांवला आहियो। माण्हू तव्हांखे कारो चवंदा आहिनि, श्याम चवंदा आहिनि, पर तव्हां सुंदर आहियो। श्याम सुंदर ऐं श्री कृष्ण, कृष्ण जे अॻियां श्री यानी राधा रानी, कि तव्हां मुंहिंजा आहियो। हे मुंहिंजा कृष्ण, श्री कृष्ण श्याम सुंदर प्राणनाथ। टे संबोधन इहे ॾिना। पोइ कहिड़ा सूत्र चया, हमारा जीवन तुम्हारे लिए है। हिकु ॻाल्हि कि असांजो जीवन कंहिंजे लाइ आहे, तव्हांजे लाइ। त पूरी जीवन जी बागडोर, जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी कंहिंजी थी, उन जी थी न। चओ हरे राम। अनाथालय में कोई ॿार वठी अचे त उते साइन कराईंदा आहिनि कि अॼु को हिन ॿार जी जिम्मेदारी कंहिंजी थी, तव्हांजी थी। तव्हां माता पिता बणिजी वियो, हिन जा स्वामी बणिजी वियो, जिम्मेदारी पूरी पूरी तव्हांजी। अॼु खां असांजी जिम्मेदारी न आहे। त राधा रानी चई छॾियो कि असांजो जीवन केवल तव्हांजे लाइ आहे, त असां तव्हांजी थीसीं, असांजी जिम्मेदारी तव्हांजी थी। हाणे तव्हां संभालियो। ॿियो वचन राधा जी चवनि थियूं, हम तुम्हारे लिए जी रही हैं। ध्यानु ॾिजो, हम तुम्हारे लिए जी रही हैं। असांजो हिकु हिकु दम दम जेको हली रहियो आहे, सांस हली रही आहे, पंहिंजे कुझु पाइण जे लाइ न, पंहिंजो कोई लक्ष्य न आहे, पंहिंजी कोई मंजिल न आहे, पंहिंजो कुझु बि न खपे असांखे पंहिंजे लाइ। बसि असां त तव्हांजे लाइ थी जियूं।
तव्हां प्रसन्न रहो, तव्हां कीअं राज़ी थींदो, कीअं असां तव्हांखे राज़ी कयूं, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां, ॾस कोॾा की असां तव्हांजे लाइ जी रही आहियूं, कुछ त ख्याल कयो प्रभु। ऐं टियों वचन, हम तुम्हारी हैं। ये टई भक्तीअ जा सूत्र आहिनि कि असां कंहिंजी आहियूं, तव्हांजी आहियूं। जो जाकी शरणी गहे ताको ताकी लाज, जेको जंहिंजी शरण वठे उनखे उनजी लज लॻंदी आहे। हरी जुग जुग भगत पाया पैज रखंदा आया राम राज। मानो राधा रानी असांखे सेखारे रही आहिनि भक्ति, जो राधा कृष्ण, कृष्ण है राधा, एक तत्व दो रूप गाधा। राधा तो कृष्ण ही आहे, कृष्ण ही राधा है। पोइ असांखे सेखारण जे लाइ त हीअ शरणागति चइबी अथव, हे सहारो चइबो अथव, हीअ भक्ति चइबी अथव, हे प्रेम चइबो अथव। वरी सां ॿुधो भाई, टे सूत्र राधा रानी चवनि थियूं, श्री कृष्ण श्याम सुंदर प्राणनाथ। पहिरियों, असांजो जीवन तव्हांजे लाइ आहे, असांजो जीवन तव्हांजे लाइ आहे। ॿियो सूत्र, असां तव्हांजे लाइ जी रही आहियूं, असां तव्हांजे लाइ। टियों सूत्र, असां तव्हांजी आहियूं, असां, हा बस असां त तव्हांजा ई आहियूं। हाणे जहिड़ा बि आहियूं, पापी आहियूं, गुनहगार आहियूं, प्रभु जेको बि जीवन आहे, जीअं बि आहियूं, मैल कुचैल गंदगीअ सां भरियल आहियूं, लेकिन आहियूं त तव्हांजा। त बस अॼु खां गोपी गीत ॿुधी करे इहे राधा जी जा टे सूत्र पकड़े वठो भाई, कि जीवन भी उन जो आहे, उन जे लाइ जीअणो आहे, असां उन जा ई आहियूं। ठीकु आहे न, कि जीवन तव्हांजे लाइ, जिंदगी जीअण भी तव्हांजे लाइ आहे, ऐं असां तव्हांजा ई आहियूं। सोचो त हिकु ई ॻाल्हि आहे, लेकिन पूरी तरह सम्झाए करे चई वई आहे। त इन तरह सां असांखे भगवान असांजे जीवन में पंहिंजी सच्ची प्रेमा भक्ति, निष्काम गोपिन जहिड़ी अनन्य प्रेमा भक्ति जो दान ॾियनि। इहा ई हृदय सां प्रार्थना आहे कि तव्हां बि ॿुधो, बार बार ॿुधो, श्रवण कयो ऐं सभिनि खे ॿुधायो, ताकि सभिनि जे हृदय में भगवान राधा कृष्ण गोपिन जी कृपा थिए, हे जिंदगी बंदगीअ में बदिलजी वञे। इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंस्यां संहितायां दशम स्कंधे गोपी गीत संपूर्ण। बोलो गोपी वल्लभ भगवान की, रासेश्वर भगवान की, प्रेमावतार भगवान की, राधावर कृष्ण चंद्र की।